ओम साईं राम। गुल अठों। भिख्या वठंदड़ हिकु पागल फ़क़ीर। हिन विचित्र संसार में ईश्वर हिंदू शास्त्रनि मूजिब 88 लख जूणियूं पैदा कयूं आहिनि, जिन में देवताऊं, दैत्य, गंधर्व, मनुष्य, पशु पखी ऐं जीव जंत अची वञनि था, जे स्वर्ग, नर्ग, पृथ्वी, समुंड ऐं आकाश में रहनि था। जिन जा पुण्य कर्म ज़ोर आहिनि से स्वर्ग में निवास करे उन जो फल भोगीनि था, मगर पुण्य कर्म ख़त्म थियण ते उहे स्वर्ग मां निकिरी हेठि हिन संसार में अचनि था। जिन जा पाप कर्म भरियल आहिनि उन्हनि खे नर्ग में पापनि जो फल भोगणो पवे थो ऐं पापनि ख़त्म थियण बैदि हिन संसार में मनुष्य जनम वठी परमात्मा खे प्राप्त करण जो वजु मिले थो। पुण्य कर्म ऐं पाप कर्मनि जे सफ़ा ख़त्म थियण ते ई जीव मुक्ति खे प्राप्त थिए थो। मतिलबु त पंहिंजनि कयल कर्मनि या प्रारब्ध भाग्य नसीब सारो जीव आत्माऊं हिन संसार में जनम वठनि थियूं। सभिनी प्राणियुनि में आहार, निंड, भव ऐं भोग जूं 4 ॻाल्हियूं मौजूदु आहिनि, पर मनुष्य खे सम्झ ऐं ॿुधीअ जी वधीक ॾात मिलियल आहे, जंहिंजे मदद सां मनुष्य ईश्वर जो दर्शन करे सघे थो, जो ॿियूं जूणियूं में प्राप्त करणु नामुमकिन आहे। इहो ई सबबु आहे जो देवताऊं बि हमेशह चाहींदा रखंदा आहिनि असांखे मानुष जनम मिले। किन जो इहो बि मतो आहे त मानुष शरीर दोषयुक्त आहे, यानी रत वग़ैरह सां भरियल रहे थो ऐं रोगनि जो घर ऐं आख़िर नास थियण वारो आहे। इहा ॻाल्हि बराबरि आहे, पर उन हूंदे बि मानुष शरीर जो मुल्ह वधीक इन ई करे ई आहे जो हिन शरीर में ई ईश्वर जो ज्ञान हासिल थी सघे थो। उन ज्ञान सां इंद्रियुनि खे जीते संसारी भोगनि जो त्याग करे ईश्वर जो साक्षात्कार दर्शन करे सघिजे थो। जे असांजे ख़्याल इंद्री सुखनि भोगण में लॻल हूंदो त मानुष जन जे पद ताईं हेठि किरी वञी नीच जुणियुनि में भोगणो पवंदो। तंहिं करे असां मनुष्यनि लाइ वाजिबु आहे त न हिन देह खे ख़राबु कोठे उन मां वेही वेकूं कढियूं ऐं न हिन देहीअ जी ठाठ हुअ ऐं खाराइण पीआरण में फासी तत्परस्त थी वञूं, यानी रुत मुल मूत्र वग़ैरह जी भरियल थेली या पुॼारी थी वियूं। असांखे सिर्फ़ु इहो ध्यानु रखणु घुरिजे त जहिड़ी तरह हिकु घोड़े स्वार पंहिंजे मुसाफ़िरी पूरी करण लाइ घोड़े ते चढ़ंदो आहे ऐं उते पहुची कमु लाहे वरी पंहिंजे घर मोटी ईंदो आहे, तहिड़ी तरह हिन शरीर रूपी घोड़े जी संभाल करणु घुरिजे। हिन मनुष्य शरीर जो मुख्य उद्देश्य ऐं मक़सदु आहे ईश्वर साक्षात्कार करणु। भागवत जे 2 अध्याय में हीअ लिखियलु आहे त ईश्वर खे ॿियनि प्राणियुनि पैदा करण बैदि बि संतोष कीन आयो, छो त उन्हीअ में संदसि अलौकिक रचना सम्झण जी ताक़त कोन हुई। तंहिं करे ई ईश्वर मानव जाति या मनुष्य जूणी पैदा कई, जंहिंखे हिन संदन रचना सम्झण जी ॿुधी ऐं शक्ति ॾिनी। इन करे मानुष जनम प्राप्त करणु परम सौभाग्य जी निशानी आहे। जा श्री साईं बाबा जहिड़नि संतनि ऐं सतपुरुषनि जी शरण वठणु ऐं उन्हनि जी प्रेम भक्ति करण सां ई हिन मानुष देह सफल करे सघिजे थो ऐं ईश्वर साक्षात्कार प्राप्त करे सघिजे थो। हिन देह जो मौत त ज़रूरु थियणो आहे, तंहिं करे असांखे पंहिंजे मक़सदु यानी ईश्वर साक्षात्कार करण लाइ हर वक़्तु सुजाग रहणु घुरिजे। जहिड़ी तरह हिकु विधवा थियल स्त्री नए पतीअ जे करण लाइ अंदर में चाहना रखंदी आहे, या जीअं को राजा पंहिंजे गुम थी वियल पुट जी ॻोल्हा लाइ हर मुमकिन उपाउ कतबु आणींदो आहे, तीअं असां इंसाननि खे पंहिंजे आत्मदर्शन हासिल करण लाइ ख़बरदारी ऐं जल्दाई करे जुगाए ऐं आलस निंड वग़ैरह जो त्याग करे ईश्वर चिंतन में हर वक़्तु रहणु खपे। जे असां ईअं न कयो त असीं पशु करे लेखिया वेंदासीं, छो त असां ईश्वर खां मिलियल ॿुधी ऐं सम्झ खां कमु कीन वरितो। ईश्वर साक्षात्कार करण जो सवले में सवलो हिकु ई उपाउ आहे त जंहिं सचे संत, सचे दरवेश या सचे सदगुरु ईश्वर जो साक्षात्कार दर्शन कयो हुजे, उन्हनि जे चरणनि जो सहारो वठणु। फ़क़ति धर्मी व्याख्यान ॿुधणु, धर्मी ग्रंथ पढ़णु या अभ्यास करण सां ईश्वर साक्षात्कार दर्शन करण जो लाभ कीन मिलंदो, पर कंहिं ब्रह्मज्ञानी ऐं पूर्ण पुरुष जी संगत करण सां सवलाई सां साक्षात्कार थी सघंदो। छो त जेको प्रकाश असांखे सूरज मां मिले थो
सो प्रकाश आसमान जे सभिनी तारनि जे गॾियल रोशनी मां असुल कीन मिलंदो। साॻी तरह जेको आत्मिक ज्ञान सतगुरू जी कृपा सां हासिलु थींदो तो धर्मी पुस्तकनि पढ़णु या कथाउनि वग़ैरह ॿुधण मां कीन मिलंदो। सतगुरूअ जे रहणी, मिठो ॿोलणु, इशारनि सां कुझु सम्झाइणु, खिमिया ऐं सहनशीलता, वैराग वर्ती, दान ऐं परोपकार जी हलत चलत, रूबरू ॾिसी उन मूजिबि रहत हलण ऐं हलत हलण सां ऐं गॾोगॾु अहंकार त्यागण सां भगत लोकनि जो उद्धार थी सघे थो ऐं खेनि ईश्वर दर्शन प्राप्त थी सघे थो, जंहिंखां पोइ संदन मग़ज़ जा पर्दा खुलनि था ऐं हू आत्मिक राह में उन्नति ऐं वाधारो कंदा रहनि था। भिख्या लाइ फेरी कंदड़ पागल फ़क़ीर। श्री साईं बाबा ईश्वर साक्षात्कार कराइण वारो ई सतगुरू हो। जेतोणीकि ॿाहिरां हिकु रवाजी फ़क़ीर जी हालत हलंदो हो, पर अंदरूनी हू हिकु महापुरुष हो ऐं सदैव आत्मलीन अवस्था में रहंदो हो। हू सभिनी प्राणियुनि सां प्रेम कंदो हो ऐं सभिनी में परमात्मा पसंदि हो। न कि सुख खेसि पाण न छिके सघंदा हुआ, न कि दुख ई खेसि मुंझाए बेआराम बनाए सघंदा हुआ। संदन लाइ अमीर ऐं फ़क़ीर ॿई हिकु समान हुआ। जंहिं संत जी कृपा ऐं आशीर्वाद हासिलु करण लाइ धन्यवान परियां परियां कई ईंदा हुआ, उहे दया जो भंडार श्री साईं बाबा शिरडी जे दर दर ते भिख्या पनण वेंदा हुआ। शिरडी वासियुनि जा हे वॾा भाग्य हुआ जो अहिड़ो महापुरुष संदन दर ते बीही चवंदो हो, ओ माई, हिकु रोटी जो टुकर मिले, ऐं उन वठण लाइ हथु डेगींदो हो। हिकु हथ में खणंदो हो टम्बलर यानी टम्बलर ऐं ॿिए हथ में हूंदसि झोली। किन घरनि में हर रोज़ु वेंदो हो ऐं किन ते सिर्फ़ु फेरे जो आवाज़ कंदो वेंदो हो। चांवर, रोटी वग़ैरह जहिड़ियूं सुकल शयूं वठी झूले में विझंदो हो ऐं सब्ज़ी, ॾुध, छाछ जहिड़ियूं पतलियूं शयूं हिकु कटोरे में वठी वेंदो हो। हिन खे धारदार सवादु वठण जो को ख़्यालु कीन हूंदो, छो त संदसि सभु इंद्रियूं पूरी तरह साधियल हुयूं। कॾहिं कलाकु या कॾहिं 2 कलाक फेरी करे 12 बजे अंदरि वरी मोटी ईंदो हो। पोइ सभु मिलियल भोजन हिकु कुंडे में विझंदो हो, जंहिंमां कुता, ॿिलियूं, कांव वग़ैरह ॿिया खाई मौज कंदा हुआ। पर साईं बाबा कंहिंखे बि भॼाए या हकल कढी कीन कढंदो हो। हिकु स्त्री जा हर रोज़ु मस्जिद खे झाड़ू लॻाईंदी हुई, उहा कुंडे मां हर रोज़ु 10-12 टुकर खणी वेंदी हुई। बाबा जिन हिन खे कॾहिं कीन रोकींदा हुआ। शिरडी वासी अवल त बाबा जिन खे हिकु पागल करे सम्झंदा हुआ ऐं मशहूरु उन नाले सां ई थिया। अहिड़े उदार दिलि त्यागी धर्मात्मा पुरुष जो अवल त आदर बि कीन थींदो हो, छाकाणि त हू गुज़रियान बखिया जे टुकरनि तां कंदा हुआ। ज़ाहिरी तौरु हेॾां होॾां चकर हणंदे चंचल ऐं पागल फ़क़ीर ॾिसण में ईंदा हुआ, लेकिन अंदर में बिल्कुलु गंभीर पूरन महापुरुष हुआ। शिरडीअ में के थोरा भाग्यशाली ऐं श्रद्धावान शख़्स हुआ जिन बाबा जिन खे ठीकु सही कयो ऐं खेनि संत करे मञण लॻा। बाइजाबाई जी बाबा जिन में श्रद्धा। शुरूआति में तात्याकोटी जी माउ बाइजाबाई हर रोज़ु मंझंदि जो टोकरीअ में रोटी ऐं सब्जी विझी जंगल में को ॿ पंधु करे बि बाबा जिन खे ॻोल्हे संदसि चरण वञी छुहंदी हुई। बाबा जिन त संदसि ध्यान में ई मगन वेठा रहंदा हुआ त बाइजाबाई पातल विछाए उन ते रोटी सब्ज़ी विझी बाबा जिन खे हथ ॿधी चवंदी हुई त कृपा करे भोजन करियो। अहिड़ी श्रद्धा वारी शेवा बाबा जिन स्वीकार करे भोग लॻाईंदा हुआ ऐं अंत ताईं उन माईअ जो ज़िक्र संगत खे करे ॿुधाईंदा हुआ। उन माईअ ऐं संदसि पुटु तात्याकोटे जी बाबा में पकी निष्ठा थी ऐं खेनि ईश्वर करे पूॼींदा हुआ। बाबा जिन बि संदसि शेवा ई ते राज़ी थी के चवंदा हुआ त फ़क़ीरी ई सची अमीरी आहे। संसार जे अमीरनि थोरनि ॾींहंनि जो चटको आहे जो कंहिं वक़्तु बि ग़ाइबु थी वेंदो। किन सालनि खां पोइ बाबा जिन जंगल में चकर हणणु छॾे शिरडीअ में मस्जिद में अची रहिया, जंहिं करे मथी तात्याबाई खे बाबा जिन खे ॻोल्हे लहण जो छुटकारो मिली वियो। राति जे सुम्हण जो प्रोग्राम। मथे तात्याकोटे वांगुरु मालसापति पिणु अवल नंबर भक्तनि मां हो। ॿिन्ही खे बाबा जिन सां गॾु रहण जो लाभ मिलियो। बाबा जिन ॿिन्ही सां एतिरो त प्रेम कंदा हुआ जो राति जो 3 ॼणा सुम्ही पंहिंजा मथा उत्तर, ओभर ऐं ओलह ॾांहुं कंदा हुआ, पर
टिनी जा पेर हिकु हंधि पाण में लॻल रहंदा हुआ। आधी राति ताईं त पाण में वार्तालाप कंदा रहंदा हुआ। जे हिक खे निंड ईंदी हुई त ॿियो खेसि जाॻाईंदो हो। तात्या जॾहिं खोंगरा हणणु लॻंदो हो त बाबा जिन खेसि धुंधारे या मथे खे ज़ोर सां दॿाए सुजाॻ कंदा हुआ। जे मांसापति खे झूठो अची वेंदो हो त सदन पेरनि खे पंहिंजनि पेरनि सां ठोकरियूं हणी या सदसि पुठीअ ते ज़ोर सां थाबियूं हणी खेसि जाॻाईंदा हुआ। सॼा सारा 14 साल तात्या पंहिंजे माउ पीउ खे छॾे राति जो बाबा जिन सां मस्जिद में गुज़ारींदो हो। पर जॾहिं संदसि पिता गुज़ारे वियो ऐं घर जी जवाबदारी मथे अची पियसि तॾहिं मजबूर थी राति जो घर वञी सुम्हणु लॻो। राहता निवासी खुशाल चंद। शिरडी जे गणपत तात्या कोटे खे पिणु बाबा जिन घणो चाहींदा हुआ ऐं राहता जे मारवाड़ी सेठ चंद्रमान खे बि प्यारु कंदा हुआ। चंद्रमान जे मृत्यु बैदि संदसि भाइटे खुशाल चंद जे कल्याण लाइ बाबा जिन खे एतिरो फ़िक्रु हूंदो हो जो कॾहिं बैलगाॾीअ में त कॾहिं टांगे में ॿियनि वेझनि प्रेमियुनि सां गॾिजी राहता वेंदा हुआ। राहता जा रहवासी बाबा जिन खे ॻोठ जे फाटक वटां धूमधाम सां ॻोठ में वठी वेंदा हुआ। मथियों भाइटियो खुशाल चंद बाबा जिन खे पंहिंजे घर वठी वेंदो हो ऐं कोमल आसन ते विहारे खेनि स्वादी भोजन बि कराईंदो हो ऐं वार्तालाप पिणु कंदो हो। आख़िर में सभिनी खे आशीर्वाद ॾेई बाबा जिन मोटी ईंदा हुआ। शिरडी जे ॾखण तरफ़ राहता जो ॻोठु ऐं उत्तर तरफ़ नीमगांव हो। शिरडी ॿिन्ही जे विच में आहे त बाबा जिन राहता ऐं नीमगांव जे हद खां ॿाहिरि कॾहिं की न विया। बाबा जिन कॾहिं रेलगाॾी बि न ॾिठी, न की उन में कॾहिं मुसाफ़िरी कयूं। तॾहिं बि रेलगाॾियुनि जे अचण वञण जो टाइम खेनि बिल्कुलु चटी तरह यादि हुआ, जंहिं करे यात्रियुनि खे रेलवे स्टेशन ते पहुचण में ॾाढी सवलाई थींदी हुई। पर जेके यात्री बाबा जिन जो चयो न मञी पंहिंजी हलंदा हुआ तिन खे घणो करे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो हो। ओम साईं राम। गुल 8 पूरो थियो।